नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा जे अस्पताल में डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमले पारां अस्पताल जे डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट खिलाफ़ तालका हेल्थ ऑफिस डॉक्टर हैदर फुल, डॉक्टर खालिक मीर शर, डॉक्टर जमाल जोगी ऐं पैरामेडिकल अमले अशरफ अली जोगी जी अॻुवाणी में OPD जो बाइकाट करे वाहन ते कारियूं पटी ॿधी अस्पताल आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट अस्पताल डॉक्टर नसर अल्लाह रिंद अस्पताल में गैर कानूनी तौर ते मुक़रर थियल आहे, जेको अस्पताल जे डॉक्टर ऐं अमले सां नाइंसाफ़ियूं कंदे डॉक्टरनि खे ज़बरदस्ती हाज़िरी रजिस्टर ते गैर हाज़िर करे रहियो आहे। हिन चयो त जेसीं ताईं डॉक्टर नसर अल्लाह रिंद अस्पताल में मुक़रर हूंदो असांजो एहतजाज जारी रहंदो। हिन हैत खाते जे आला अमलदारनि समेत वसारनि खां मुतालबो कयो त डॉक्टर नसर अल्लाह रिंद खे हटाए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।